महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 26 पंच बीखम जी कथा। भगवान श्री कृष्ण जन चवण लगा त हे पितामह, हुननि पंजनि ब्राह्मणनि ब्रह्मचारी नेमष्टक जे संग करे मथुरा जीअ में मुंहिंजो विर्त रखियो हो। तंहिं करे उहे पंज ई ब्राह्मण पंज पांडव थिया आहिनि। तंहिं करे पंज ई पांडव मूंखे ॾाढा प्यारा आहिनि। हुननि जी मूं में ॾाढी प्रीति आहे, जंहिं करे मां उन्हनि जे वस आहियां। कारकत जे महापवित्र महीने में हंस ब्राह्मण उन ब्रह्मचारीअ जे संग में आवरे जे वण हेठां श्राद्ध कयो हो। तंहिं करे हू अची युधिष्ठिर थियो आहे। 11 ॾींहं कवि रतन जागिरतो करे मुंहिंजी भक्ति कई, जंहिं करे हू मुंहिंजो प्यारो भगत ऐं सखा अर्जुन थियो आहे। सूची सहदेव, दातू, नकुल ऐं दृढ़ महापराक्रमी भीम थियो आहे। उहा कादम्बिनी अप्सरा मुंहिंजो विर्त रखी मुंहिंजे मूरत जे साम्हूं नचण ॻाइण करे द्रौपदी थी आहे। अहिड़ीअ तरह पंजनि पांडवनि ही विर्त रखियो हो। तंहिं करे मां हर वक़्तु उन्हनि जी सहायता थो कयां। हे पितामह भीष्म, अॼु खां पोइ तव्हांखे ही विर्त धारण करणो आहे। तंहिं करे हिन विर्त जो नालो पंच बीखम प्रसिद्ध थींदो। जेके लोक मथुरा में रही ही महापवित्र विर्त रखंदा, उन्हनि खे अणपुछो मुक्ति मिलंदी। हे पितामह, ॿियो उन्हनि खे छा छा मिलंदो उहो ॿुधो। उहो मनुष्य संसार में सभई सुख पाईंदो। 9 निधियूं 18 सिद्धियूं उन जे वस में रहंदियूं ऐं अंत समय मुंहिंजे लोक में वासो कंदो। मूंखे वस करण वारो जो भक्ति योग आहे, सो बि हिन कारकत महीने में मथुरा जीअ में मुंहिंजो विर्त रखण करे हिकदम प्राप्त थींदो। महर्षि नारद जन चवण लगा त हे राजा पृथु। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे सौनिक आदि ऋषियों, पंच बीखम विर्त जो महात्म ॿुधी भीष्म पितामह अचरज में पइजी वियो ऐं हर साल कारकत महीने में ही पंच बीखम विर्त रखण लॻो। हिन विर्त जे रखण करे जॾहिं महात्मा भीष्म घणो ई वक़्तु बाणनि जे सेजा ते सुम्हिया पिया हुआ त भगवान श्री कृष्ण चतुर्भुज रूप में हुननि खे दर्शन ॾिनो हो। पंच बीखम विर्त जी विधि। हिन विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेल उथी सनानु करे विधीअ सां पितरनि जो तर्पण करे, विर्त रखण वारो मन खे जीते, इंद्रियनि खे विषयनि खां रोके, मांसाहार ऐं तामसिक खाधो न खाए, माना सात्विक भोजन करे, धरतीअ ते सुम्हे, 5 ॾींहं सांधे अखंड ॾीओ ॿारे,
108 भेरा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जो जाप करे। 5 ॾींहं इन्हीअ तरह सां पूजा कजे। पहिरें ॾींहुं कमल जे गुलनि सां श्री विष्णु भॻवान जे चरण कमलनि जी पूजा करे। ॿिए ॾींहुं बेल पत्रनि सां श्री भॻवान जे गोॾनि जी पूजा करे। टें ॾींहुं तुलसीअ जे पननि सां श्री भॻवान जे दुन जी पूजा करे। चौथे ॾींहुं जूहीअ जे गुलनि सां श्री भॻवान जे कुलनि जी पूजा करे। ऐं 5 ॾींहुं मालतीअ जे गुलनि सां श्री भॻवान जे मस्तक जी पूजा करे। छेणे जो आचमन करे। विर्त जे ॾींहंनि में जेतिरो थी सघे मौन रखे। ज़रूरी ॻाल्हाइणो पवे त हमेशह सत्य जो आचरण करे। इन्हीअ तरह सिक श्रद्धा सां जेके मनुष्य ही महाफलदायी विर्त रखनि था उहे हिन लोक में सुख भोगे अंत समय श्री भॻवान जे गौलोक में वासो कनि था। हरि प्रबोधिनी 11 जो महात्म। श्री ब्रह्मा जन चवण लगा त हे नारद, ही मनुष्य केतिरा ई अश्वमेध यज्ञ खणी छो न करे। तभी हरि प्रबोधिनी 11 जे विर्त जो पुण्य वॾो आहे। हिन 11 ॾींहं राति जो जागिरतो करण करे पाप ईअं भस्म थियनि था जीअं चिणग लॻण सां कपह जो ढिग। हे नारद, मां तोखे मुक्ति ॾियण वारी ऐं पापनि खे कटण वारी श्री हरि प्रबोधिनी 11 जी कथा ऐं महात्म ॿुधायां थो, तूं ध्यानु ॾेई ॿुध। सभिनी तीर्थनि घुमण करे ऐं दान पुण्य करण करे जो फल मिलंदो आहे उन खां 1000 गुना वधीक फल हिन हरि प्रबोधिनी 11 जे विर्त रखण करे मिलंदो आहे। जेके मनुष्य ही 11 जो विर्त रखी राति जो जागिरतो करे कपूर जो ॾीओ ॿारीनि था उन्हनि खे गऊ दान करण जो फल मिले थो। जेके ठाकुर जीअ जी मूर्तिअ खे शंख जे जल सां सनानु कराए नवां वस्त्र ऐं गहना पहिराइनि था ऐं श्री हरि नारायण जो नालो जपनि था उन्हनि खे अणखुट फल मिले थो। जेको मनुष्य हिन कारकत शुक्ल पक्ष जे 11 खां वठी पूरनमासीअ ताईं 5 ॾींहं शुद्ध मन शुद्ध भावना सां महाभारत जो शांति पूरब पढ़ंदो ऐं परमात्मा जी कथा कीर्तन ॿुधंदो, गंगा जल सां सनानु कंदो, तंहिंजा सभई कार्य सिद्ध थींदा ऐं उहो मुक्त थी जनम मरण जे 84 में न फासंदो, भगवान सां मिली भगवान जो रूप थी वेंदो। ज्यों जल में जल आए खटाना, त्यों ज्योति संग ज्योत समाना। अहिड़ीअ तरह ही 11 जो विर्त परंपरा खां हलंदो अचे थो। पंच बीखम विर्त 11 ॾींहं शुरू करे पूर्णिमा ॾींहुं समाप्त कजे। हिन विर्त रखण जो फल 1000 अश्वमेध यज्ञनि खां बि वधीक आहे। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 26 अध्याय पूरो थियो। दरबार ने जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करनि प्यारा। दरबार ने जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करनि प्यारा। जागो देर न लायो मैं वारी जावा, हाँ जागो देर न लायो मैं वारी जावा। वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो।
घंट घड़ियाला तुरियूं तू तारा जागाइण लय वजन नंगारा घंट घड़ियाला तुरियूं तू तारा जागाइण लय वजन नंगारा जागी राम रिझायो जागी राम रिझायो वारी जावा बलिहारी जावा महीनो कतीअ जो आयो आयो महीनो कतीअ जो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान स्वामी जय कारकत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान महीनो सजो जो सुबह सवेर थो उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियनि सब तन मन जा दुख दूर थियनि सब पाए दया जो दान। स्वामी जय कारकत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान। स्वामी बिगड़ियल भाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जय कारकत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुट आही बलवान। स्वामी पुट आही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान। स्वामी जय कारकत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान। स्वामी जय कारकत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान। स्वामी कन तुंहिंजो सन्मान महीनो सजो भगतन लाइ ॼण थी महीनो सजो भगतन लाइ ॼण थी जग में पारस समान। स्वामी जय कारकत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान। स्वामी हथ
उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।